जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी चेसी नाज़रीन असां हिन वक़्तु मली ज़िले जे रज़ाक़ाबाद लॻ PK मवेशी कंपनी जे गेट ते बीठा आहियूं जिते समय माण्हुनि अॼु एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो आहे। तव्हां मुंहिंजे बैक साइड ते ॾिसी सघो था पेकी मवेशी जेका आहे उनजो बोर्ड लॻल आहे। हिन पासे ही गेट आहे। असां साफ़ सबूरनि गॾिजी इंतज़ामिया सां मुलाक़ात करण जी कोशिशि कई त आख़िर मसइलो छा आहे, हिन जो मसइलो छो नथो हल थिए। हे मुसलसल हिकु ॿिनि हफ़्तनि खां वठी एहतिजाजी रैलियूं पिया कनि, बुख हड़तालूं पिया कनि, पर इंतज़ामिया असां सां मिलण खां इनकार करे छॾियो आहे। पर हितां जे जेके मलीर जिदोजहद कमेटी जा अॻवान आहिनि उन सां बि मिलण खां इनकार करे छॾियो आहे। कंपनी कोन्हे, सनती इदारो कोन्हे, हिकु निजी जेल आहे ऐं निजी जेल अहिड़ी आहे जंहिंजो जेको आहे सो उनजो सरबराह जेको आहे सो उहो तारिक महमूद भट्ट आहे। उन खां पोइ हितां जो जेको ठेकेदार आहे उहो शाहिद बिहारी आहे। असां सम्झूं पिया त जंहिं नौजवाननि खे 25 साल हिते थी विया आहिनि उन्हनि जी जेको आहे सो तनख़्वाह, उन्हनि जी जेका उजरत महीने जी पघार आहे उहा 25,000 खां 23,000 उन्हनि खे महाना पघार ॾिनी पई वञे। हिकु कहिड़ो इंसाफ़ आहे, कहिड़ो ज़ुल्म आहे। उन खां पोइ जेको हक़ जो आवाज़ु जेको पंहिंजो आवाज़ु बुलंद करे थो उनखे बरतरफ़ कयो वञे थो ऐं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। अवां ते FIR कढींदासीं। असीं चऊं था त पंहिंजो क़िबिलो दुरुस्त कयो। अॼु असीं पहिरीं मुज़ाहिरे खां वठी असां हींअर कंपनी जे गेट ते आया आहियूं। अव्हां खे चिताव ॾियूं था। पहिरियों असांजो मुतालबो आहे त जेके बरतरफ़ असांजा नौजवान आहिनि उन्हनि खे बहाल कयो। ॿियो असांजो मुतालबो आहे जेके असांजा गवर्नमेंट जो ऐलान आहे उन तहत जेका 40,000 8 घंटनि जी पघार आहे उहा पघार ॾिनी वञे। उन खां अलावा सेफ्टी, अगरि को बि दोस्त गोश्त जो कमु करे थो उन में अगरि उनखे का छुरी लॻी वञे थी, को ज़ख़्मी थिए थो, उन्हनि में खणण जे लाइ हिननि वटि एम्बुलेंस कोन्हे। एॾी वॾी कंपनी आहे, हिकु इदारे मां हिन 3 इदारा ठाहिया आहिनि, पर हिन वटि मज़दूरनि जे खणण जे लाइ का एम्बुलेंस कोन्हे को। अवां ॾिसो पिया त हीउ जेको आहे सो जेको 100 किलोमीटरनि ते गटरनि जो पाणी आहे जंहिंमें असां पंधु करे आया आहियूं। इन्हनि मां जेको आहे सो उन ज़ख़्मी मज़दूरनि खे खणी था वञनि, के तड़पी मरी था वञनि, के जेको आहे सो कोमा में हलिया था वञनि, पर हिननि वटि एम्बुलेंस कोन्हे। असीं लेबर लॉ खे, असीं लेबर मिनिस्टर खे, असीं ह्यूमन राइट्स खे ऐं असीं जेको आहे सो IG सिंध खे ऐं उन खां DC खे बि असीं इहो जेके मुतालबो कयूं था पिया ऐं उन खां पोइ ही ॾेखारियूं पिया उन्हनि खे त ॾिसो अमी चओ था पिया त कानून तहत ऐलान थिए पियो, किथे थिए पियो ऐलान। हिते 23,000 पघार ॾिनी पई वञे। अॼु असां मुतालबा खणी आया आहियूं, यादाश्तनामो खणी आया आहियूं। अगरि इहे असांजा मुतालबा नथा मञनि त 7 ॾींहं खां पोइ असां हिते 3 ॾींहंनि जे PK कंपनी जे गेट जे ख़िलाफ़ु 3 ॾींहंनि जी बुख हड़ताल क़ाइमु कंदासीं ऐं असीं कॾहिं बि कोन झुकंदासीं। असांजो अॼु जो ई इतिहाद PK कंपनी जी मैनेजमेंट जे ख़िलाफ़ जेको असां पुरअमन रैली आहे ऐं असां इहो मुतालबो रखूं था हिननि खां ऐं चिताव था ॾियूं त जेके असांजा मुतालबा आहिनि 7 ॾींहंनि में अगरि तव्हां न मञा त असांजे दोस्तनि मुतालबो इहो रखियो आहे त 7 ॾींहंनि खां पोइ 3 ॾींहंनि जी बुख हड़ताली कैंप लॻाई वेंदी। पर मां हिननि खे इहो त चवां त 7 ॾींहंनि जो अल्टीमेटम कोन था ॾियूं तव्हांखे, असां 2 ॾींहंनि जो अल्टीमेटम था ॾियूं। अगरि जे तव्हां असांजा पुरअमन जेके असांजा जाइज़ मुतालबा आहिनि उहे अगरि न मञा विया त असां हिते मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कंदासीं ऐं तव्हांखे इहो असां ॿुधाईंदासीं त असां झुकण वारा न आहियूं, असां विकाऊ न आहियूं, असां मज़दूरनि जे हक़ ते बीठा आहियूं। असां जेकी पाकिस्तान जी आहिनि मंशूर ऐं करारदाद में ॻाल्हि आहे असां उहा ॻाल्हि कयूं था। इन करे असीं हिन कंपनी सां गॾोगॾु जेके ओस पास में इंडस्ट्री एरिया आहिनि, ज़ून आहे, मेमन आहे, पोर्ट कासिम आहे, उन्हनि खे बि हिन मलीर जिदोजहद कमेटी जे तरफ़ां ॿुधायूं था पंहिंजा क़िबला दुरुस्त कयो, न त ॿी सूरत में तव्हांजी मुख्य गेटुनि जे अॻियां असां पुरअमन पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं। कंपनी जंहिं हिते निजी जेल क़ाइमु करे छॾियो आहे, जेको मक़ामी माण्हुनि सां, मक़ामी मज़दूरनि सां नारवा सलूक कंदो आहे, जेको गवर्नमेंट जे ऐलान जे मुताबिक़ पघार नथो ॾिए, 15-15 कलाक कमु वरितो थो वञे, उनजी असां मज़म्मत कयूं था। असां मुतालबो कयूं था PK जे इंतज़ामिया खां, लेबर लॉ जे मिनिस्टर खां, CM सिंध खां ऐं असांजे मक़ामी जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि MNA साहबु, MP साहबु, उन्हनि सभिनी खे गुज़ारिश कयूं था त हीअ ज़ालिमाने जेके कंपनी में इंतज़ामिया आहे उनजे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो वञे। सिंधी मज़दूरनि सां, मक़ामी मज़दूरनि सां इंसाफ़ कयो वञे। कुझु ॾींहं अॻु में कंपनी में हिकु ग़रीब मज़दूर जेको सो ज़ख़्मी थियण खां पोइ उनखे कंपनी इंतज़ामिया सरकारी जिना अस्पताल में उछलाई आई, जेको तड़पी उते वफ़ात करे वियो। अब्दुल रज़ाक ओजरी जी गाॾी में उन्हनि खे गंद जी गाॾी में खयो वियो, जेको उते वफ़ात करे वियो। उनजी का बि दाद रसी, को फ़रियाद कोन कयो वियो आहे। असां आला हुकाम खां या मुतालबो कयूं था त हिन कंपनी जे इंतज़ामिया जे ख़िलाफ़ु एक्शन वरितो वञे ऐं निजी जेल ख़तमु कयो वञे। मक़ामी
मज़दूर जेके बरतरफ़ कया विया आहिनि उन्हनि खे फौरी बहाल कयो वञे, गवर्नमेंट ऐलान शुदा पघार ॾिनी वञे ऐं इहो ज़ुल्म ख़तमु कजे। मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे हिन कंपनी में। ऐं आला हुकाम खां ख़ासि तौरु जाम अब्दुल करीम खां मुतालबो कयां थो त इहे तव्हांजा असां वोटर आहियूं हिते मौजूदु, जेके बि आहिनि सभु तव्हांजा वोटर आहिनि, तव्हांजो राज भाग आहे। तव्हां हिन कंपनी ते नोटिस वठो, एक्शन वठो हिन कंपनी ज़ालिम इंसाम जे ख़िलाफ़ु। महिरबानी साईं। सभ खां पहिरीं त अवामी प्रेस क्लब जा असीं थोराइता आहियूं, मली जिदोजहद कमेटीअ जे बि थोराइता आहियूं। सर चवणु इहो चाहियूं था हिननि खे त पीके कंपनी असांजे ॻोठाणे मज़दूरनि खे कढियो पियो वञे ऐं जेका ॿार खां हिन भर्ती करिया आहिनि उन्हनि खे उजरत उन्हनि खे हे जेको आहे सो तनख़्वाह ॾियनि था 50 खां 60 हज़ार, उनखे रिहाइश ॾिनी वञे थी, उनखे रिहाइश ॾिनी वञे थी, उन्हनि खे गाॾी बि ॾिनी वञे थी। असांजे इलाइक़े जे माण्हुनि खे उहो पघार 25 खां 23 हज़ार ताईं ॾियनि था। ऐं चवणु इहो चाहियूं था त बाबा जेका ॿारनि खां तूं ॿिए माण्हू जेका तूं आणींदो तूं उन्हनि खे तूं 50 खां 60 हज़ार 12 घंटनि जी तूं ॾीं थो पघार, असांजे इलाइक़े वारनि खे तूं छो नथो ॾीं? छो असां सां तूं इहो ज़ुल्म करे वेठो आहीं? असां चवणु चाहियूं था आला इदारनि खे त महिरबानी करे हिन जे ख़िलाफ़ु नोटिस वठियो वञे। महिरबानी। जिन तहरीक मरकज़ी प्रेस सेक्रेटरी दोस्तों मसला ये है हिते मली ज़िले में काफ़ी निजी कंपनियूं आहिनि जंहिंमें असांजे सिंधी माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे ऐं स्पेशली पीके कंपनी हींअर आउं फर्स्ट टाइम हिन कंपनी ते आयो आहियां ऐं ॾिठो अथमि चो तरफ़ घटनि जा नाला भरिया पिया आहिनि ऐं ॻोठ जे विच ई अंदरि कंपनी आहे ऐं उन कंपनी में बि उन्हनि मक़ामी माण्हुनि खे कढियो पियो वञे जेके हिते रोज़गार कनि था पिया ऐं सही तरीक़े सां। ऐं चवां थो शेम आहे अहिड़ी इंसामिया ते जेकॾहिं हिन पंहिंजो क़िबिलो दुरुस्त न कयो असां GSN तहरीक तरफ़ां मली जिदोजहद तहरीक तरफ़ां उन्हनि सां गॾु हूंदासीं। हर अमल में हर जिदोजहद में जिते बि उनजो पघार वेंदो असां पंहिंजो रत वाईंदासीं पर पंहिंजा पदम पोइ कोन कंदासीं। जय सिंधु देश जय। जेका सिहतमंद जी हालत आहे उहो तव्हांखे ॿुधायां त पासे में एॾो गटर पियो वहे ऐं हिते हलण जी जॻह कोन्हे ऐं जेके मुज़ाहिरो कंदड़ आहिनि उहे पाण बि हिन गटर जे पाणी माथी हिते पहुता आहिनि। त तव्हांखे अंदाज़ो हुजणु खपे त इन मां जेको मच्छर पैदा थिए थो इन में हिननि जो ॻोठाण जो चवणु आहे त मलेरिया जे करे 2 मासूम ॿारड़ा फोत चुका आहिनि ऐं अॼु जॾहिं हीअ एहतिजाजी रैली हुई तॾहिं हिकिड़ो ज़ख़्मी जेको हिन फैक्ट्री जो मज़दूर हो उहो इस्पताल में फोत थी वियो आहे। अहिड़ी सूरत हाल में हीउ गोश्त जॾहिं ॿाहिरी मुल्क कंपनी में बरतरफ कयल मज़दूरनि खे जारी आहे जारी।